नासिर सांगड़ में अमन जी सूरत हाल बेहतर न थी सघी आहे। हिक हफ़्ते दौरान 30 खां वधीक चोरियूं फुरूं-धाड़ा लॻा आहिनि। सांगड़ खां ॿुधाए रहियो आहे टीवी जो रिपोर्टर अब्दुल-रहमान बोती। सांगड़ शहर में अमन अमान जी सूरत हाल बेहतर न थी सघी आहे। सांगड़ गुज़िरियल ॾींहुं DPP ऑफिस जो सीनियर क्लार्क फ़ौरन जे वर चढ़ी वियो त वरी सांगड़ शहर में चोरियूं, घरनि में धाड़ा, मोबाइल फ़ोन जी फुर्जी रोकथाम लाइ के बि इक़दामात न कया विया। ॿिनि अणॼातल हथियारबंदनि राबतानी फास्ट पंबर सां डिस्ट्रिक्ट पब्लिक ट्रांसपोर्टेशन ऑफिसर जे सीनियर क्लार्क मोहम्मद इस्माइल चांग खे रोके हिकु सीटी मोटरसाइकिल, 10,000 रुपया नगदी ऐं हिकु अल्ट्रा मोबाइल फ़ोन फुरे फरार थी विया आहिनि। वाक़े जो इतला ज़िले जी आला अख़्तियारनि ऐं लाॻापियल थाणे जी पुलिस खे ॾिनो वियो, पर धाड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। 7 ॾींहनि में नामालूम हथियारबंद चोरनि सांगड़ शहर में कासिम कुरैशी जे घर में दाख़िल थी 3.5 लाख रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया। मुकाबले के बाद ही मैं भी पहुंच गया हूँ, तो वहाँ से 3 डाकू जो हमने पकड़े हैं जख्मी हालत में, वो हॉस्पिटल में भी पहुंचे। DSP सांगड़ मूजिब गुज़िरियल ॾींहुं पुलिस मुक़ाबले में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त अवाम पुलिस मुक़ाबलो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणायो आहे। तफ़सीर कयो वञे पियो त पुलिस जी कारकर्दगी खां मायूस आहे। अवाम रोडनि ते निकिरी आया। हिकु ॾींहुं अंदरि सांगड़ जे मुख़्तलिफ़ थाननि ज़ख़्मी थियल चोरनि ख़िलाफ़ 15 खां वधीक केसिस दाख़िल आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु रहमान बुर्दी, धरती TV न्यूज़, सांगड़।